नवंदेरो ऐं भर पासे गैस्ट्रो ते ज़ाब्तो न आयो आहे। वधीक 2 नींगर गैस्ट्रो विघे फोत थी विया आहिनि। 27 खां वधीक मरीज़नि खे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। नवंदेरो भरिसां मुश्ताक नगर में जुनेद मीराणी ऐं पंजोदेरो में साजिद भील गैस्ट्रो विघे फोत थी विया आहिनि। अस्पताल अमले जो चवणु आहे त 27 खां वधीक गैस्ट्रो मरीज़ अस्पताल पहुता। 12 खे चाणक अस्पताल लाड़काणो मुंतकिल कयो वियो आहे। नवंदेरो अस्पताल में गुज़िरियल 10 ॾींहनि अंदरि आयल गैस्ट्रो जे मरीज़नि जो अंग वधी 1133 थी वियो आहे। नवंदेरो ऐं भर पासे में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न आयो आहे। गैस्ट्रो वबाई शिकिल इख्तियार करे वरिती आहे ऐं वधीक 2 नींगर गैस्ट्रो विघे फोत थी विया आहिनि। 27 वधीक मरीज़नि खे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। अपडेट्स मालूम कयो था टाइम न्यूज़ नवंदेरो जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी मेहताब, नवंदेरो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो वबाई सूरत हाल अख़्तियार करे वई आहे। नवंदेरो अस्पताल में सुबुह सवेर खां हिन वक़्त ताईं 27 खां वधीक गैस्ट्रो जे मरीज़नि खे अस्पताल आंदो वियो, जिन मां 12 ॼणनि जी हालत नाज़ुक हुजण सबबि लाड़काणे जे चाणका अस्पताल जे एमरजेंसी वार्ड मुंतकिल कयो वियो, जॾहिं त गैस्ट्रो सबबि 2 ॿारड़ा नवंदेरे जे मुश्ताक नगर जो रहवासी जुनेद पुट शाहनवाज़ मीराणी ऐं पंजूदेरे वासी साजिद पुट अब्दुल हमीद भील फोत थी विया आहिनि। नवंदेरो अस्पताल में 10 ॾींहनि अंदरि गैस्ट्रो जे मरीज़नि जो जेको अंगु वधी हिन वक़्तु 1133 थी वियो आहे। चौमासे जे बरसातुनि बैदि गैस्ट्रो जे मर्द में इज़ाफ़ो थियो आहे। रोज़ानो जे बुनियाद ते 50 खां वधीक गैस्ट्रो जे मरीज़नि खे अस्पताल आंदो पियो वञे, जिन खे इलाज फराहम कयो पियो वञे। जॾहिं त अस्पताल में ड्यूटीअ ते मौजूदु डॉक्टर अख़्तियार तायो राब्तो करण ते ॿुधायो त नवंदेरो ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खां मरीज़नि खे इलाज लाइ अस्पताल आंदो पियो वञे, जिन जूं खाद खुराक वारियूं खुलियल जेके शयूं आहिनि उहे वापराइण सबबि गैस्ट्रो जे मरीज़नि में ॾींहों ॾींहुं वाध थींदी पई वञे। हुन वालदेन खे हिदायतूं ॾींदे चयो त पंहिंजे ॿारनि खे घरनि ताईं महदूद रखो ऐं खुलियल शयुनि खाइण खां मना कयो ऐं पंहिंजे घर ऐं घिटिन खे साफ़ सुथरो रखो त जीअं गैस्ट्रो जी बीमारीअ खां बची सघिजे। जी नूर मोहम्मद सुमरो, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़ नवंदेरो जो रिपोर्टर, वधीक अपडेट्स ॾेई रहियो त गुज़िरियल 10 ॾींहनि दौरान गैस्ट्रो विघे जेके मरीज़ अस्पताल में पहुता आहिनि उन्हनि जो अंगु 1100 खां वधी वियो आहे।